अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू बुलेटिन में भलीकार मां राजालता बाबासी तव्हांखे हिकु ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू मां अमुन जो पखी उॾामी वियो आहे। दादू में हिकु दफ़ो ॿीहर बदअमनी जी बाहि जेकी आहे उहा भड़की उथी आहे। दादू जो मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में चोरी ऐं फुरुनि जूं वारदातूं पेश आयूं आहिनि। इन हवाले सां असां सां गॾु असांजो लाइन ते रिपोर्टर मौजूदु आहे दानिश कुश्क। उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश, असांखे आगाह कजो बदअमनी जे हवाले सां। जी बिल्कुल अल्ताफ़, दादू में स्टेट क्राइम ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां शहरी लखे रुपयनि जूं मोटरसाइकिलूं, मोबाइल फोनूं ऐं ॿियूं घरनि मां सोन ऐं नक़द रक़म जेको आहे चोरी करे विञाए वेठा आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त दादू में अॼु हिकिड़े ई ॾींहं ते 3 वारदातूं पेश आयूं आहिनि। दादू शहर जे मज़ूराबाद मोहल्ला में नामालूम चोर बैंक मैनेजर जे पुट आदिल लुंड जी मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया आहिनि ऐं उन सां गॾु बदराबाद कॉलोनी मां शहरी अयाज़ अली जी मोटरसाइकिल पिणु चोरी थी आहे। त उन सां गॾु तव्हांखे ॿुधाईंदो वञा त दादू शहर जे जीएम कॉलोनी मां मोटरसाइकिल चोरी कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे इलाइक़े वासियुनि पारां पकड़ण जी कोशिशि कई, जितां हिकु चोर जेको आहे फरार थी वियो आहे। हिकु चोर खे इलाइक़े वासियुनि पकड़े पुलिस हवाले कयो आहे, जंहिंजी सुञाणप इलियास शाहानी तौरु थी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त दादू में गुज़िरियल 1 महीने खां वठी स्टेट क्राइम ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। पुलिस जी नाअहली साम्हूं आई आहे। दादू में केतिरियूं चोरियूं ऐं फुरुनि ऐं दुकानदारनि ते पिणु इहे धाड़ा लॻा आहिनि। उन हवाले सां दादू जे शहरीनि इजलास हिकिड़ो तलब कयो आहे, जंहिंमें जेके बि समाजी वर्कर ऐं शहरी आहिनि उहे सुभाणे खां धरणे जो ऐलान कयो आहे त उहे सुभाणे प्रेस क्लब आॾो पुलिस ख़िलाफ़ ऐं बदअमनी ख़िलाफ़ धरणो लॻाए इहो मुतालबो कंदा त शहर में जेका वधंदड़ स्टेट क्राइम आहे उन ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं शहरनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। शहरनि पारां इहो पिणु चयो पियो वञे त पुलिस जो कमु आहे शहरनि खे तहफ़ुज़ ॾियणु ऐं शहरनि जे माल ऐं हिन जी जान जी हिफ़ाज़त करणु, पर पुलिस शहरनि जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करण में बिल्कुलु नाकाम आई आहे। जंहिं सबबु सुभाणे दादू पुलिस ख़िलाफ़ शहरी वॾे अंक में प्रेस क्लब आॾो धरणो वणी ऐं सख़्तु नारेबाज़ी कंदा ऐं एहतिजाज करे इहो मुतालबो कंदा त दादू शहर में जेको किरायनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे उन ते जेके ऑफिसर आहिनि उन्हनि सां पिणु सख़्तु पुछाणो कयो वञे त दादू में स्टेट क्राइम ते ज़ाब्तो छो न अची सघियो आहे। जी अल्ताफ़, वॾी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू शहर अंदरि जेको आहे अमुन जो पखी उॾामी वियो आहे। दादू अंदरि जेको आहे रोज़ बरोज़ चोरियुनि ऐं फुरुनि जूं वारदातुनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे ऐं दादू पुलिस जेकी आहे उहा ख़ामोश तमाशाई बणियल आहे।